समारोह रोड भरसा गोठ रमज़ान धोकाई में समाजी तंजीम पारां स्मार्ट हाउस मेगा प्रोजेक्ट स्कीम तहत 34 घरनि जी तामीरी कम जारी। सरदार गुलाम रसूल धोकाई पारां घरनि जो दौरो। खबर मूजिब समारोह रोड लॻ गोठ रमज़ान धोकाई में समाजी तंजीम जे सहकार सां मेगा प्रोजेक्ट 34 पक्का घर तामीर करण जो कम तेज़ी सां हलंदड़ आहे। समाजी तंजीम मुस्लिम एंड स्मार्ट हाउस मैनेजर अफसल मला नदीम अहमद ऐं सरदार गुलाम रसूल धोकाई सां गॾिजी तामीर थियल घरनि जो जाइज़ो वरितो वियो। सरदार गुलाम रसूल धोकाई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूं घरनि जो मुकमल विज़िट कयो आहे, जंहिंमें बहितरीन क़िस्म जो मटीरियल इस्तेमालु थी रहियो आहे ऐं कमु मुकमल मज़बूतीअ सां मुकमल थी रहियो आहे। उन मौक़े ते ॻोठाणनि चयो त असांजा घर अॻे कचा हूंदा हुआ जेके बरसातुनि में किरी पवंदा हुआ। मुस्लिम एड पारां असांखे जेके घर ॾिना आहिनि उन्हनि जो कमु बहितरीन नमूने सां गॾु बिल्कुलु मथे ठाहिनि पिया जेके असांखे बरसातुनि जे ख़तरे खां महफ़ूज़ आहिनि। असीं निहायत शुक्रगुज़ार आहियूं मुस्लिम एड स्मार्ट हाउस वारनि जा जंहिं असां ग़रीबनि खे अझा फिराइम कया आहिनि। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। असीं थोराइता आहियूं मुस्लिम एड वारनि जा जंहिं असांखे हीअ प्रोजेक्ट ॾिनी। हीअ घर असांखे ॾिनऊं। असीं बोड में ॿुॾी वेंदा हुआसीं। हर साल असांजा टपड़ ते रोड ते पिया हूंदा हुआ। हिते असीं पाणीअ जो महरूम हुआसीं, निकिरी कोन सघंदा हुआसीं। उन जाइ ते असांखे टांकी पाणी जो ॾिनऊं। स्कूल बचाइण था असीं ॾियूं था। असीं हिननि जा थोराइता वॾियूं महिरबानियूं आहिनि मुस्लिम एड वारनि जूं जिन असांखे एॾो वॾो मेगा प्रोजेक्ट ॾिनो आहे असांजे धोकाई बिरादरी जे हिकिड़े वॾे ॻोठ खे, हाजी रमज़ान धोकाई जे ॻोठ खे। सो तमामु महिरबानियूं आहिनि मुस्लिम एड वारनि जूं। असीं तमामु ख़ुशि आहियूं, तमामु भला कम पिया थियनि ऐं आउं हुते विज़िट जे लाइ बि आयो आहियां। मूं हुते ॾिठो आहे त तमामु कमु भलो पियो थिए ऐं तमामु जेको आहे सो पलस्तर खां वठी सीमेंट खां वठी जेको मटीरियल आहे तमामु जेको आहे सो सुठी क्वालिटी आहे हलाइनि पिया। घणा घर तामीर पिया थियनि हिते 34 घर हिननि हाल फ़िलहालु ॾिना आहिनि। पोइ अॻियां वरी उन प्रोजेक्ट खे वधाईंदा। कुझु पाणी बाणी जूं स्कीमूं आहिनि उहे बि चवनि पिया असां वरी नेक्स्ट टाइम में ॾींदासीं। हाजी मोहम्मद रफ़ी पियो ॻाल्हायां। असांखे मुस्लिम एड वारनि घर ॾिना आहिनि, ॾाढो असांजो सहूलियत कयूं, असांजा बचा बचायूं। असां हर साल बोर्डनि में स्कूलनि में रस्तनि में वेठा हूंदा हुआसीं। असांजी खाधे वारी कणिक ॿुॾी वेंदी हुई, उहो बचनि खे खाराईंदा हुआसीं। उन में कई बीमारियूं फैलिजी वेंदियूं हुयूं। असीं ग़रीब माण्हू, असांखे ॾाढो सहूलियत मुस्लिम एड वारनि ॾिनूं। इन्हनि जा ॾाढा थोराइता आहियूं। घणा घर वेठा आहिनि असांजी 35 घर। ॿियो पाणी जो बि मनसूबो? जी हा, पाणी जो बि असांजी टांकी आहे ऐं स्कूल बि आहे ऐं अस्पताल जो प्रोग्राम आहे।